नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ईंदड़ पाकिस्तान के पाप गुलूकार अली अज़मत मैडम नूरजहान की शख्सियत ते तनक़ीद कई है। ताज़ो पाकिस्तान के पाप गुलूकार अली अज़मत अहमद 500 शो में शरीक थियो। उन दौरान पाकिस्तानी म्यूजिक और आर्टिस्ट समेत बैन अवी सतह ते तस्लीम थियल म्यूजिक लेजेंड मलकाए तरनम नूरजहान बाबत ॻाल्हि ॿोल कई। शो दौरान अली अज़मत सालन खां मटिजंदड़ पाकिस्तान म्यूजिक इंडस्ट्री बाबत ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी नंढपिण में नूरजहान साड़े सां गॾु वॾा एयरिंग वाला पाए ऐं घणो मेकअप करे गीत गाईंदी हुई। उन वक्त असांखे इन ते ॾाढी कावड़ ईंदी हुई। अली अज़मत चयो त नूरजहान उन वक्त पीरसन उम्र में हुई ऐं असां सम्झंदा हुआसीं त इनखे ॾिसण असांजे लाइ ज़रूरी न आहे। हिन चयो त इहो उहो वक्त हो जॾहिं असां ॿियनि जी सखावत खे क़बूल कयो ऐं पोइ इहो महमूल बणिजी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।